प्यारी साथ संगत, अज वही भागन वारी घड़ी आ, भागन वारो समूह जो असा के सत्संग बुधण जो मौको मिले तो उन खां वधीक अज वो शुभ ॾींहुं आहे, धनतेरस जो ॾींहुं आहे। इन शुभ ॾींहुं ते पाण सभई इकट्ठा थिया। धनतेरस जो मकसद छा है? धन जो मकसद आहे, धन जो मकसद सभी खे ख़बर आहे, पर तेरस मतलब 13 धार्मिक कैलेंडर के हिसाब से कारकत के महीने जो 13 ॾींहुं दिवाली खां 2 ॾींहुं पहिरियों जेको धनतेरस जो ॾींहुं हूंदो आहे। पर हिन ॾींहुं ते अक्सर असां छा ॾिसंदा आहियूं त तकरीबन संगत इहा चवंदी आहे त हिन ॾींहुं ते असांखे धन वठणु खपे, सोन वठणु खपे, चांदी वठणु खपे। हिते त असां ॾिसूं था त चमचा वठणु खपे। पर असां कंहिंजे बि मुंहं मां इहो न ॿुधो आहे त जे प्रेमी हिन शुभ ॾींहुं ते ईश्वर का, परमात्मा का, सतगुरु का सुमत घुरी हुजे। सेहत घुरी हुजे, परिवार जे लाइ, ॿारनि जे लाइ सुमत घुरी हुजे, सत्संग जो संग घुरियो हुजे। इहो असां कंहिंखां बि न ॿुधो आहे। धन वठणु, सोन वठणु त शुभ मञियो वेंदो आहे, पर उन खां वधीक शुभ आहे सुमत, रहमत, आशीर्वाद सतगुरु जो, माता पिता जो, वडन जो। उहो इन्हनि सभिनी खां वधीक मायने रखे थो। इहो असली मक़सद आहे धनतेरस जो। पर असांखे ॼाण न हुजण कारण उन खां वधीक असां ॿुधूं त लकीर के फ़कीर हुजण जे कारण असां अक्सर छा ॾिसंदा आहियूं त जेको आश्रम में या के मंदिर में जड़े तरीके से मथो टेकदो आहे, जड़े तरीके से वेहंदो आहे, उन तरीके से वेहण जी असां कोशिश कंदा आहियूं। या जेको भी असां ॿुधींदा आहियूं लाभ शनाब बग़ैर के ज्ञान हासिल करण जे उन ते असां अमल कंदा आहियूं। इन खे चइबो आहे लकीर के फ़कीर। जीअं के परिवार में ॾाढी गुरबत हुई, उन्हनि खे खाइण लाइ बि कुझु न हुयो, ॾींहुं खाईंदा त राति न हूंदो हुयो, त अची पहुता के संतन वटि, सतगुरु वटि, साईं असांखे आशीर्वाद कयो, असांजे घर में तव्हां चरण घुमायो त जीअं असांजे घर में, असांजे धंधे में बरकत पए, असांजे घर मां कुमत कटिजी वञे, सुमत असांखे ॾियो। त संतन चयो ठीकु आहे, असां ईंदासीं। उन्हनि खे समय मिलियो, संत उन्हनि जे घर पहुता। समय सां ऊन्हारे जा ॾींहं हुया, गर्मी हुई, त माता ऐं घर जो मालिक तमामु घणा ख़ुशि थियण लॻा। संत असांजे घर आया आहिनि, सभिनी खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं संतनि जा दर्शन घर में थींदा त सभिनीनि खे ख़ुशी थींदी आहे। साॻे तरीक़े सां उन्हनि खे बि ख़ुशी थियण लॻी, त ख़ुशी मंझां उहे शेवा कंदा रहिया। गर्मी जा ॾींहं हुजे, ॾाढी थादर वादर घोटे करे थधे पाणी सां संतनि खे सनानु करणु, मालिश सभु कयो, सची श्रद्धा सां, बग़ैर के स्वार्थ जे। छो जो शेवा उहा आहे जंहिं शेवा में असां स्वार्थ नथा रखूं। असां चवंदा आहियूं त कर्म असांजो करणु फर्ज़ु आहे, सुठो कर्म करणु असांजो फर्ज़ु आहे, पर जेकॾहिं हुन में असां फल जो स्वार्थ रखूं था त इहो ग़लति आहे। शेवा हूंदी आहे उहा जेका निस्वार्थ हुजे, जंहिंमें स्वार्थ न हुजे, काई बि लालच न हुजे, उहा हूंदी आहे सच्ची शेवा। त इहा भावना रखी करे हुननि संतनि जी शेवा कई ऐं समय सां लॻो उन्हनि खे भाग अची वियो, बंगला ॾींहं या गाॾियूं अची वियूं, धन कठो थींदो वियो। त परिवार ॾिसण लॻा त 6 महीना पहिरियों गर्मी जे ॾींहंनि में पंहिंजो उन्हनि खे कुझु खाइण लाइ न हुयो, ऐं हाणे वञनि था धंधा वधा, बंगला ठही विया, गाॾियूं जमा थियूं ऐं धन कठो थी वियो। इहो कीअं थियो? त काई माता आई उन्हनि जे घर, त मूंखे इहो तरीक़ो ॿुधाए त 6 महीने में तव्हांखे इहा मिल्कियत कीअं जमा थी वई, तव्हां छा कयो? जो मूंखे त काई ख़बर न आहे, पर संतनि खे असां वेनती कईसीं, उहे असांजे घर आया ऐं असांखे भाग लॻा। बाक़ी असांखे काई शइ ख़बर न आहे। असां हुनजी शेवा कईसीं, हुनजो आशीर्वाद थियो। त उहा माता इहा ॻाल्हि दिलि में रखी करे वापसि वई पंहिंजे घर, पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी, हाणे चिंता न कर, असांजे घर में बरकत थींदी, तोखे
नसाइज़ करण जी काई भी ज़रूरत नाहे, छो जो असां में अॼुकल्ह जी विरती छा आहे त कंहिंजो सुख असां खां बर्दाश्त न थींदो आहे। जेकॾहिं के घर में सुख थिए थो त उहो असां खां बर्दाश्त नथो थिए। कस खाइण जो बर्दाश्त करण जो असां खां मादो निकिरी वियो आहे, जंहिं कारण असां दुखी थियूं था। तो उहा माता वई साॻे संतन ॾे ऐं असांजे बि घर जो असां ते बि रहमत वसायो। हाणे उहो हुयो सियारे जा ॾींहं, मौसम मटाइजी वई त संतन खे ठीकु आहे, असांजो कमु आहे रहमत वसाइण, संत जो कमु आहे रहमत करणु सभिनी प्रेमियुनि ते। उनजो त इहो धर्म आहे आशीर्वाद करणु। त वक़्त अनुसार आया संतनि जे घर, साॻी तरीक़े सां संतनि खे वठी हाणे सियारे जे ॾींहं में खाधल घोटे संतनि खे पीआयो। सियारे जे ॾींहं में मट जे थधे पाणी न करे संतनि खे सलाम थी वियो, संतनि खे लको आया शेवादारी मथे छा थो करे तूं? मां 6 महीना पहिरियों इहे साॻिया संत आया फलाणे घर में, उन्हनि खे उन्हनि अहिड़ी तरीक़े सां शेवा कई त उन्हनि खे भाग लॻो। बाक़ी मां शेवा कया त संतनि खे लको छो? अरे बाबा हो या गर्मी जा ॾींहं हे सर्दी जा ॾींहं जुक्ति सां कमु वठि, त इहा जेकी जुक्ति आहे असां में न आहे। इहा जेकी जुक्ति आहे इहा असां में निकिरी वई आहे, जंहिं कारण असां में अज्ञानता पैदा थिए थी। त इहा जुक्ति असांखे हासिल करणी आहे, उहा कीअं थींदी? उहा हिन सत्संग जे ज़रिए थींदी। जंहिं सत्संग में असां वेठा आहियूं, इहा तव्हां पक सम्झो त जेको कुझु बि असांखे मिलियो आहे पंहिंजे सत्संग दर ताईं मिलियो आहे। पाए सघूं था पंहिंजे सतगुरुनि जे दर ताईं पाए सघूं था, ॿियो किथां बि असांखे न मिलंदो सवाइ सतगुरु दर तां। पर सतगुरु थींदो कीअं? चवंदा आहिनि त नाम वठणु असांजे जीवन जो हिकु अहम फ़ैसिलो आहे, पर अॼुकल्ह त असां मज़ाक सम्झी वेठा आहियूं। जेकॾहिं असां नाम वठूं था, उन ते अमल नथा कयूं, पोइ असां चऊं था त असांजो ध्यानु नथो लॻे, पोइ असां चऊं था त असां दुखी थियूं था। त सतगुरु करणु, नाम वठणु असांजे जीवन जो अहम फ़ैसिलो आहे, जेको हिकु दफ़ो थींदो आहे। जहिड़े तरीक़े सां माता ऐं पिता हिकु हूंदो आहे, तहिड़े तरीक़े सां सतगुरु बि हिकु हूंदो आहे। गुरु अनेक हूंदा आहिनि जिनखे असांखे नमन करणो आहे, नमस्कार करणो आहे, झुकणो आहे, उन्हनि जॻह उन्हनि जी शेवा करणी आहे। पर सतगुरु सचो पिता हिकु ई हूंदो आहे। जॾहिं असां नाम वठूं था त चवंदा आहियूं त तव्हांखे जेतिरो बि संतनि खे आज़माइणो हुजे तव्हां आज़मायो, जेको तव्हांखे करणो हुजे, जेको सवाल करणो हुजे तव्हां करे सघो था। पर जेकॾहिं नाम वठण खां पोइ असां सतगुरुनि में शंका रखीसीं त असां खां वधीक ॿियो कोई बि बेईमान हिन दुनिया में न आहे। जंहिं कारण इहो चयो वेंदो आहे त सतगुरु करण खां पहिरियों 100 दफ़ा सोचणु खपे। पर जेकॾहिं असां सतगुरु कयोसीं, नाम वरितोसीं, उन ते अमल कयोसीं ऐं उन्हनि जे दर जी शेवा कईसीं, त इहा तव्हां पक सम्झो, इहो असांखे विश्वास रखणु खपे, या पक रखणु खपे त जेको कुझु बि असांखे मिलंदो उहो हितो ई प्राप्त थींदो, ॿियो काथो बि न थींदो। सो पहिरीं साध संगत उहे इहे शुभ घड़ियूं आहिनि, उहे इहे सत्संग जूं घड़ियूं आहिनि जिन मां असांखे फ़ाइदो वठणु खपे। सत्संग में अचण, भले असां कलाक वेहूं था, 2 कलाक वेहूं था, 3 कलाक वेहूं था, ठीकु आहे, असांखे वेहणु खपे। पर उन समूरे सत्संग मां, उन सॼे सत्संग मां जेकॾहिं असां 2 लफ़्ज़ बि खणी आयासीं त इहो सॼो सत्संग सजायो आहे। अक्सर असां इहा ॻाल्हि कई आहे त सत्संग में असां ईंदा आहियूं पर को कुझु खणी न वेंदा आहियूं। कल्ह बि असां इहा ॻाल्हि ॿुधीसीं त असां सत्संग ॿुधूं था पर उन ते अमल नथा कयूं, जंहिं कारण असांजे घर में, असांजे मन में दुख पैदा थिए थो। हिन सत्संग में अचण सां असांखे बर्दाश्त जो मादो पैदा थिए थो, कस खाइण जो मादो पैदा थिए थो, संसार में हलण जी जुक्ति मिले थी। असांखे पंहिंजा फर्ज़ यादि अचनि था त कहिड़ो फर्ज़ असांखे कहिड़े तरीक़े सां निभाइणु खपे, उहा इहा घड़ी आहे। सो पहिरीं सत्संग असांखे घुरिजे त असां हिन घड़ी मां वधि खां वधि लाभ हासिल कयूं, हिन घड़ी खे सजायो बणायूं, सतगुरु जे दर जी शेवा करे पंहिंजो जीवन सफल बणायूं। सतगुरु दर जी शेवा हर शिष्य जो, हर नामधारी जो फर्ज़ आहे। पर अॼुकल्ह समय न हुजण जे कारण
असां सतगुरुदर के समय नथा ॾेई सघूं, पर उन्हनि जो बि हल समाध आश्रम जी टी पातशाही बाबा रूपचंद साहिब जन कढियो। वो कहिड़ो? साए आतवार जो ॾींहुं। साए आतवार जो ॾींहुं छा हूंदो आहे, कीअं ईंदो आहे, छो मल्हाइबो आहे? हर महीने चंड खां पोइ जेको आतवार ईंदो आहे उहो साओ ॻणियो वेंदो आहे। समाध आश्रम में साओ आतवार मल्हाइबो आहे। के आश्रम में साओ सूमर मल्हाइबो आहे, किथे साओ छंछर मल्हाइबो आहे, किथे साई विस्पत मल्हाइबी आहे। समाध आश्रम में साओ आतवार बाबा रूपचंद साहिब जन इहो शुरू कयो। जेके प्रेमी हूंदा, जेके नामधारी हूंदा, उन्हनि खे इकठो करण जे वास्ते त सॼो महीनो असां धंधो कयूं था, असां परिवार खे टाइम ॾियूं था, असां ॿी संसारी ॻाल्हियुनि में मगन रहूं था, पर हे ॾींहुं अहिड़ो आहे जंहिं ॾींहं ते पाण सभिनीनि खे इकठो थियणो आहे ऐं सतगुरुदर जी शेवा करणी आहे। ऐं उन सां गॾु उन्हनि छा शुरू कयो? कंडी जो सनानु। ऐं उन्हनि इहो वरदान ॾिनो कंडी खे त जेको बि प्रेमी 7 ॾींहं हिन कंडी जो सनानु कंदो, हुनजा दुख दूर थींदा। ऐं हुनजा मिसाल असां कई ॾिठासीं, कई प्रेमियुनि खे हुननि जा मिसाल मिलिया हूंदा, कई प्रेमियुनि उहे मिसाल ॾिठा बि हूंदा, पर उहा ॻाल्हि हूंदी आहे सॼी विश्वास ते। जेकॾहिं असां विश्वास रखूं था, श्रद्धा रखूं था, सतगुरुदर जी शेवा बग़ैर कंहिं स्वार्थ जे कयूं था त असांखे लाभ हासिल थिए थो, असांखे फ़ाइदो मिले थो। कहिड़ा मिसाल असां तव्हांखे ॿुधायूं सतगुरु बाबा शिवचंद साहिब जन जा या सतगुरु बाबा रूपचंद साहिब जन जा? मिसाल जेकॾहिं असां ॿुधाईंदासीं त सॼी राति गुज़री वेंदी। ऐं असांखे इहा पक आहे त हर प्रेमी खे इहो ज्ञान आहे त साए आतवार जे ॾींहं ते केरु केरु थो लाभ हासिल करे वियो आहे। ऐं इहो साए आतवार जो ॾींहुं हुजे या ॿिया वरसी साहिब हुजनि या ॿिया ॾिणवार जेके बि हुजनि, सतगुरुदर ते थियनि था त उन ते हाज़िरी असांजो फर्ज़ आहे। हर नामधारी जो इहो फर्ज़ आहे त उहे उते हाज़िरी ॾियनि। ऐं साॻी तरीक़े सां अॼु शुभ ॾींहुं आहे, धनतेरस जो ॾींहुं आहे, 2 ॾींहं खां पोइ दिवाली आहे, जेका असांखे वॾनि जी आज्ञा में रहण जो सबक़ ॾिए थी। प्यारी साध संगत, वधीक कुझु न चवंदे सतगुरु दर ते शीश झुकाईंदे, सतगुरु जे चरणनि में शीश झुकाईंदे तव्हां सभिनी प्यारनि वास्ते इहा अरदास कंदे, इहा वेनती कंदे त तव्हां सभई हमेशा ख़ुशि रहो। साण तव्हां सॼी संगत, माताऊं, भेनरूं, समाधा मंडल, भोपाल, इंदौर, ॿिया जेके बि शेवा मंडल में उपस्थित आहिनि, तव्हां सभिनीनि खे धनतेरस जूं ऐं ईंदड़ दिवाली जूं लख लख वाधायूं। तव्हां सभई हमेशा खुश रहो, खुशहाल रहो, आबाद रहो, हमेशा खिलंदा रहो ऐं हमेशा वधंदा रहो। जय जय समाधा, जय जय समाधा।